अमर डेरा लाल साईं तुझी नित नित महिमा गाया। ओ अमर डेरा लाल साईं। जय झूलेलाल। भक्तन सां भगवान जो मिलन चकरभाटा जो चालीहो उत्सव। चालीहे महोत्सव के समापन ते संत श्री लालदास जन के दिव्य दर्शन ॾिसण लाइ उमड़ियो जन सैलाब। चालीहे महोत्सव में संत लालदास द्वारा कयल तप जो लाभ पूरे प्रदेश के भक्तजनन के। त्याग तपस्या ऐं समर्पण की सीख सां गॾु चालीहे महोत्सव जो भव्य समापन। त श्री झूलेलाल चालीहो महोत्सव हर्षोल्लास सां गॾु श्री झूलेलाल नगर चकरभाटा में थियो समापन। कार्यक्रम सुबुह 11 वॻे भाई शोभराज ऐं अनिल पंजवानीअ जे भजननि सां गॾु प्रारंभ थियो। उनखां पोइ बहिराणे साहिब जी पूजा आरती कई वई। 1 वॻे शोभा यात्रा श्री झूलेलाल मंदिर मां आरंभ थी करे झूलेलाल वार्ड बाबा गुरमुखदास चौक थी करे नगर भ्रमण कंदे हुए तालाब ते पहुती। शोभा यात्रा जो जगह जगह आतिशबाजी ऐं गुलनि जी वर्षा सां गॾु स्वागत कयो वियो। भक्तजननि द्वारा जगह जगह चांहि पाणी नाश्ते शरबत मिक्सचर बिस्कुट कुल्फी आदि जी व्यवस्था कई हुई। शोभा यात्रा में सभिनी खां अॻिते दुर्ग जी धुमाल पार्टी हले पई, जंहिंजी धुन ते भक्तजन नचंदा ॻाईंदा ऐं सिंधी छेज नृत्य कंदे हुए हलनि पिया। उनखां पोइ बहिराणे साहिब जे रूप में अखंड जोत हले पई, जंहिंजे पोइतां रथ में संत साईं लालदास जन भक्तनि खे दर्शन ॾींदे आशीर्वाद ॾींदे हलनि पिया। उन्हनि जे पुठियां जीवंत झांकियूं ठाहियूं वयूं हुयूं, जंहिंमें राधा कृष्ण भॻवानु झूलेलाल ऐं संत लालदास जन जी झांकी ठाही वई हुई, जेकी आपसी सद्भावना जो संदेश ॾिए पई। शोभा यात्रा 3 वॻे सरोवर ते पहुती। हितां संत साईं लालदास जन द्वारा विधि विधान सां बहिराणे साहिब जो विसर्जन कयो वियो। आयल सभिनी भक्तजननि लाइ आम भंडारे जो आयोजन कयो वियो। हिन में वॾी संख्या में भक्तजननि भंडारो ग्रहण कयो। शाम 5 वॻे आनंद वाटिका जे मैदान में संत लाल साईं जन द्वारा हज़ारनि जी संख्या में आयल भक्तजननि खे दिव्य दर्शन ॾींदे हुए उन्हनि जो इंतज़ारु 40 ॾींहंनि ताईं करनि पिया। इंतज़ारु समाप्त थियो। माण्हुनि खे दर्शन बि ॾींदे हुए लाल साईं संतनि 40 ॾींहंनि जो मौन व्रत रखियो हुयो। उनखे समाप्त कयो। उन्हनि जी अमृतवाणीअ में भॻवानु झूलेलाल साक्षात जिवा ते वेठा हुया। उन्हनि जो पहिरियों शब्द जेको उन्हनि चयो उहो हुयो जय झूलेलाल जय झूलेलाल। उनखां पोइ भक्तनि सां चयो त 2020 में जेकी महामारी आई हुई उन असांखे इहो सेखारियो त दुख में असांजे पंहिंजे ईष्ट देव ऐं पंहिंजो परिवार ई सचो साथी हूंदो आहे। हर महामारी कुझु न कुझु असांखे सेखारे करे वेंदी आहे। प्रकृति सां जेको खिलवाड़ थियो आहे, प्रकृति उनजो हिसाबु कहिड़े न कहिड़े रूप में वठंदी आहे, उहो उनखे बराबरि कंदी आहे। इन लाइ पंहिंजे धर्म खे कॾहिं न छॾियो। जंहिं धर्म खे छॾियो आहे अॼु उहे हिते न आहिनि ऐं अॼु तव्हां सभु हिते आहियो, उनजो इहो ई कारण आहे तव्हां सभिनी धर्म जो साथ ॾिनो आहे, सुठा कर्म कया आहिनि। अचण वारी नई पीढ़ीअ खे सुठा संस्कार ॾियो, छो त वर्तमान में युवा पीढ़ी ग़लति राह ते हले थी। उहा पंहिंजे धर्म खे पीछे छॾे थी, पंहिंजे वॾनि जो सम्मान नथी करे, जंहिंजे कारण दुख तकलीफ़ूं वधनि थियूं। तव्हां सभु हिते आया आहियो हिन पवित्र स्थान ते। कुझु छॾे करे वञो, कुझु खणी करे वञो। बुरा कर्म छॾे वञो, सुठा कर्म खणी वञो। मन में प्रतिज्ञा कयो त अॼु खां पोइ बुरा कर्म न कंदासीं ऐं हमेशह पंहिंजे ईष्ट देव जी पूजा अर्चना कंदासीं। हर इंसान जो पंहिंजो ईष्ट देव हूंदो आहे ऐं जेको धर्म ऐं ईष्ट देव सां गॾु हूंदो आहे उहो सुखी हूंदो आहे। मां हमेशह जल ऐं जोत में रहंदो आहियां। मूंखे अगरि पाइणो आहे त जल ऐं जोत जी पूजा कयो। जिन्हनि भक्तनि झूलेलाल चालीहा जो उपवास चालीसा जो उपवास रखियो, जिन्हनि मनोकामना हेतु घाघर रखी, संतान हेतु छुआरा रखिया ऐं विधि विधान सां पूजा अर्चना कई, उन सभिनी जूं मनोकामनाऊं ज़रूरु पूरियूं थींदियूं। जेके माण्हू आयल आहिनि मुंहिंजे हिन रूप खे पंहिंजी अखियुनि में वसाए करे अखियूं बंदि करे सचे मन सां जेकी बि मनोकामना आहे, जेका बि इच्छा आहे, उन्हनि जी उहा पूरी कई वेंदी। जय झूलेलाल। हर घर में जय झूलेलाल। त दिव्य दर्शन अमृतवाणी जो समापन थियो। हिन अवसर ते छत्तीसगढ़ विधानसभा जा प्रतिपक्ष जा नेता माननीय श्री धर्मलाल कौशिक जी पधारिया। आयल उन्हनि सभिनी माण्हुनि जो स्वागत कयो। चालीह उत्सव समापन जूं सभिनी खे वाधायूं ॾिननि। रायपुर उत्तर जे पूर्व विधायक श्रीचंद सुंदरानीअ, कांग्रेस पार्टी रायपुर जी नेता राधा राजपाल, भाजपा नेता प्रकाश बजाज, बिलासपुर मां भागवत कथा वाचक श्री पंडित अमर कृष्ण शास्त्री जी मुख्य रूप सां पधारियल हुया। रायपुर जी सामाजिक संस्था एक पहल उन्हनि पंहिंजी सेवा ॾिनी। चांहि ऐं नाश्ते जी सेवा बाबा गुरमुखदास सेवा समिति भाटापारा जे सदस्यनि कई। आम भंडारे जी सेवा बाबा गुरमुखदास सेवा समिति दुर्ग भिलाई जे सदस्यनि कई। शोभा यात्रा जी सेवा बाबा गुरुअ जो सेवा समिति रायपुर जे सदस्यनि कई। प्रसाद जी सेवा बाबा गुरमुखदास सेवा समिति बिलासपुर जे सदस्यनि कई। ॿाहिरां आयल भक्तनि जी सहायता लाइ अलॻि अलॻि स्टॉल ठाहिया विया हुया। कार्यक्रम के दौरान साईं जन द्वारा सच्चानंद जयसवानी भोपाल, लखू आनंदानी, जयराम दास दमानी, सोनू सावलानी, नरेश अंदानी,
रमेश कुमार, अमित राजू मूलचंदानी, नीलेश वाधवानी होशंगाबाद, घनश्याम दास छिंदवाड़ा, साईं सुरेश लाल उल्लासनगर, दिलीप गोपलानी गोंदिया, कल्लू यादव गोंदिया, राकेश वलेचा, बबलू तोलानी गोंदिया, भिलाई मां, गोविंद धनवानी, मन्नू थदानी, प्रकाश मंदनानी जी, रायपुर मां श्रीचंद सुंदरानी जी, राधा राजपाल, बिलासपुर मां श्रीमती विनीता भावनानी ऐं विजय दुसेजा, सुरेश मिरगानी, चंदन बहरानी, मोहन थदानी, राजा माखीजा, विजय वर्मा ऐं समिति जे सदस्यनि जो शाल पाराए प्रसाद ॾेई करे सम्मान कयो वियो। हिन कार्यक्रम में शामिल थियण लाइ वॾी संख्या में भक्त ॼणनि देश जे अलॻि अलॻि प्रदेशनि मां, शहरनि मां, बिलासपुर, मुंगेली, तखतपुर, भाटापारा, तिल्दा, रायपुर, दुर्ग, भिलाई, राजनांदगांव, गोंदिया, नागपुर, धुलिया, भोपाल, कटनी, शहडोल, सागर, दमोह, बुढ़ार, जबलपुर, रायगढ़, खरसिया, चांपा, उल्लासनगर आदि मां शामिल थिया। हिन पूरे आयोजन खे सफल ठाहिण में बाबा गुरमुखदास सेवा समिति, पूज्य सिंधी पंचायत चकरभाटा, झूलेलाल महिला सखी सेवा ग्रुप जे सभिनीनि सदस्यनि जो विशेष सहयोग रहियो। जय झूलेलाल। अच्छा सुनो, चैनल को सब्सक्राइब करो, उसके बाद घंटी बजा देना ताकि अगली वीडियो आपसे मिस ना हो पाए। थैंक यू।